घोटके में सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां शागिर्द शहनशाह जे वारसनि खे इंसाफ़ लाइ एहतिजाज कयो वियो। नसरुल्लाह कलादी, रशीद सिंधी ऐं ॿियनि चयो त शहनशाह जे क़त्ल जी ज़िम्मेवार यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आहे, जंहिं मथां केस दाख़िल कयो वञे। उन्हनि चयो त शहनशाह जा वारस इंसाफ़ लाइ एहतिजाज कनि पिया, पर खेनि इंसाफ़ न पियो ॾिनो वञे। अॻवान मुतालबो कयो त शहनशाह जे वारसनि खे इंसाफ़ ॾेई शागिर्दनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। पखे में ॻोठाणनि पारां बंदि पियल स्कूल खोलण जी अपील कई वई आहे। पखे जे ॻोठाणनि बंदि पियल स्कूल खोलण जी अपील कई आहे। ॻोठ बचो मुगेरीअ जे रहवासियुनि हाफ़िज़ शफ़ी मोहम्मद, ख़ादिम हुसैन, इमरान अली ऐं ॿियनि चयो त संदनि ॻोठ जो स्कूल केतिरे ई अरसे खां बंदि पियल आहे, जंहिं सबबि ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। उन्हनि चयो त शिकायतुनि ते ज़िले इंतिज़ामिया उस्ताद मुक़ररु करे स्कूल खोलण जी ख़ातिरी कराई आहे। ॻोठाणनि चयो त स्कूल जी इमारत बि कमज़ोर थी वई आहे, जेका कंहिं महिल बि ढही सघे थी। अॻवाननि मुतालबो कयो त स्कूल ॿीहर तामीर करे उस्ताद ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk